हिकिड़ो इम्पोर्टेंट टॉपिक आहे ऐं अॼु जा नौजवान जेके आहिनि उन्हनि मूंखां ही तक़रीबन काफ़ी घणो सुवाल इन हवाले सां थियो। ज़ाहिद शबीर साहब, मां तव्हांखे सही आहे, तव्हां भली ॻाल्हि था कयो, इहो तव्हांजो ओपिनियन आहे, बट आउं सॉन्ग ॿुधंदो बि आहियां, मूवीज़ ॾिसंदो बि आहियां, उन मां पंहिंजी लर्निंग हासिलु कंदो आहियां। ऐं तव्हां पंहिंजो जजमेंट वारो ओपिनियन बहितर आहे त पाण वटि रखो। थैंक यू। ओके, सो रिलेशनशिप में बि मां हिकिड़ो सीन आंदो आहे मूवी जो, ऐं उहो सीन इंशाल्लाह तव्हांखे क्लियर कंदो। तक़रीबन 5 मिंटनि जो आहे। जेके नौजवान आहिनि, जेके फाथल आहिनि मुख़्तलिफ़ रिलेशनशिप्स में, उन्हनि बल्कि उहे जेके आहिनि अनडिसाइडेड, जेके तव्हां कमिटमेंट करे वेठा आहियो मुख़्तलिफ़ रिलेशनशिप्स में, उन्हनि हवाले सां आहे। मां चाहींदुमि त उहो वीडियो ॾिसो गौर सां, ऐं उन खे पोइ जेको आहे पाण वक़्तु कंटिन्यू कंदासीं। जी, तव्हां ही वीडियो ॾिसो। तव्हां हिन वीडियो में ॾिसंदो त ही दोस्त ऐं उहो पार्टनर जंहिंसां ही रिलेशनशिप में आहे। तव्हां ॾिसो, जॾहिं तव्हां इन स्टेज ते आहियो त इहो जेको रिलेशनशिप आहे अञा अनडिसाइडेड रिलेशनशिप आहे। तव्हांखे ख़बर कान्हे त सुभाणे इहो जॾहिं ब्रेकअप थिए त तव्हां हिक ॿिए जी शक्ल ॾिसण बि पसंदि न कयो। त इन अनडिसाइडेड रिलेशनशिप जे करे तव्हां मुख़्तलिफ़ पंहिंजे ज़िंदगीअ जो जेको आहे ड्रीम गिव अप कयो। जेकॾहिं हिन मूवी खे तव्हां ॾिठो त हिन में ही जेको आहे इहो स्कॉलरशिप ते वियो, 8 सालनि खां पोइ वापसि आयो, सक्सेसफुल थी वापसि आयो। वरी उहो ई रिलेशनशिप हिन जो वेट करे पियो ऐं उहो बाद में हुनखे मिलियो। उन खां गॾु गॾु हू छोकिरी बि सक्सेसफुल थी चुकी हुई। सो मां नौजवाननि खे चाहींदुमि त जेके अनडिसाइडेड रिलेशनशिप्स आहिनि, तव्हां जंहिंमें आहियो, जंहिंमें तव्हां कमिटमेंट करे वेठा आहियो, जंहिंमें तव्हां फाथा पिया आहियो, जेके तव्हांखे अॻिते वधणु नथा ॾियनि, उन्हनि सां तव्हां जेकॾहिं सिंसियर आहियो त तव्हां ॻाल्हायो ऐं ॻाल्हाए करे उन रिलेशनशिप खे हिकिड़ी लीगल फॉर्म ॾियो ऐं उनखे लीगल सूरत आणियो उन रिलेशनशिप जी। जे न त सुभाणे ब्रेकअप थिए थो, पोइ पिया पछताईंदो त यार मां इन जे करे इन मुंहिंजी एनर्जी वेस्ट कयूं, इन मुंहिंजो टाइम वेस्ट कयो, ऐं उन टाइम जे करे वरी इहो छो जो ही टाइम वापसि न ईंदो। स्कॉलरशिप किथे बि अपॉर्चुनिटी मिले, जस्ट मूव ऑन, निकिरी वञो। जॾहिं वंस यू बिकम अ सक्सेसफुल त खोड़ रिलेशनशिप जेके तव्हांखे हींअर इग्नोर कनि था, उहे तव्हांजे लाइ वेट कंदा पिया। सो नौजवानो, इन वीडियो खे तव्हां वरी गौर सां ॾिसिजो। इंशाल्लाह तव्हांखे इन मां काफ़ी मिलंदी इम्प्रूवमेंट। ऐं ही तव्हां जेकॾहिं सेंटेंस पढ़ो लिखियल आहे, अ नोन एनमी इज़ बेटर देन अ फेक फ्रेंड। हिकिड़ो जेको जान पहचान वारो दुश्मन आहे, उहो असांजे फेक फ्रेंड खां तमामु घणो बहितर आहे। सो माइट बी को रिलेशनशिप में हुजे, उहो तव्हांजे लाइ फेक फ्रेंड हुजे, तव्हांखे कहिड़ी ख़बर, सुभाणे जी ख़बर न आहे, ब्रेकअप थी सघे थो। सो रिलेशनशिप खे तव्हां बहितर आहे त हींअर कमिटमेंट उन सां ॻाल्हाए करे ऐं पाण डील कयो उन पंहिंजे इन इशू खे। छो जो काफ़ी तक़रीबन नौजवाननि मूंखां इहो सवाल कयो पिए। सो अनडिसाइडेड आहे, हिकु शइ ज़हन में रखिजो, अनडिसाइडेड रिलेशनशिप आहे। सुभाणे ब्रेकअप थींदो, ब्रेकअप में का ख़बर कान पवंदी सुभाणे जी त हू काॾे वियो। सो अनडिसाइडेड रिलेशनशिप जे करे पंहिंजा ज़िंदगी जा ड्रीम्स प्लान गिव अप न कयो। उनखे तव्हां फोकस कजो।